ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ आहे 25/1/2025। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था मीठे मीठे ॿार जो स्टूडेंट ठही सुठा मार्क्स सां पास थियण जो पुरुषार्थ करो। सुस्त स्टूडेंट न ठहिणो आहे। सुस्त उहा जेकी सॼो ॾींहुं मित्र संबंधी आदि यादि ईंदा आहिनि। प्रश्न संगम युक्ति सभिनि खां वॾी तकदीरवान कंहिंखे चइबो आहे। उत्तरा जी पंहिंजो तन मन धन सभु सफ़ल कयो उहा करनि था उहा आहिनि तकदीरवान। कोई त ॾाढा मनोस हूंदा आहिनि, पोइ बि सम्झबो आहे तकदीर में न आहे। सम्झंदा न आहिनि कि विनाश साम्हूं बीठो आहे, कुझु त करे वठूं। तकदीरवान ॿार सम्झंदा आहिनि बाबा हाणे सम्मुख आया आहिनि, असां पंहिंजो सभु कुझु सफ़ल करे वठूं। हिमत रखी अनेकनि जो भाग्य ठाहिण जे निमित ठही वेंदा आहिनि। तकदीरवान ॿार हिमत रखी करे सभिनि जो भाग्य ठाहिण जे निमित ठहींदा आहिनि। अनेकनि जो भाग्य ठाहिण जे निमित ठहींदा आहिनि। गीता तकदीर जॻाए करे आई आहियां। ओम शांति। इहे त तव्हां ॿार तकदीर ठाहियो था। गीता में श्री कृष्ण जो नाम विझी छॾियो आहे। चईंदा आहिनि भॻवान वाच्य मां तव्हांखे राजयोग सेखारियां थो। हाणे कृष्ण भॻवान वाच्य त आहे न, इहे श्री कृष्ण द एम ऑब्जेक्ट आहे। पोइ शिव भॻवान वाच्य की मां तव्हांखे राजाउनि जो राजा ठाहींदो आहियां न। बाबा असांखे चवनि था कि जो कृष्ण भॻवान वाच्य त आहे न, कृष्ण त असांखे ठहिणो आहे कृष्ण जहिड़ो। शिव भॻवान वाच्य छा आहे, मां तव्हांखे राजाउनि जो बि राजा ठाहिणु आयो आहे। त पहिरियों ज़रूरु प्रिंस कृष्ण ठहींदव न, बाक़ी कृष्ण भॻवान वाच्य न आहे। कृष्ण त तव्हां ॿारनि जी एम ऑब्जेक्ट आहे। हीअ पाठशाला आहे, हिते भॻवान पढ़ाईंदा आहिनि। तव्हां सभु प्रिंसेस ठहींदा आहियो। बाप चईंदा आहिनि ॾाढे जन्मनि जे अंत में तव्हांखे इहे ज्ञान ॿुधाईंदो आहियां मां। पोइ सो कृष्ण वरी खां सो कृष्ण ठहिण लाइ हिन पाठशाला जो टीचर शिव बाबा आहे, श्री कृष्ण न। शिव बाबा ई दैवी धर्म जी स्थापना कंदा आहिनि। तव्हां ॿार चईंदा आहियो असां आया आहियूं तकदीर ठाहिण। आत्मा ॼाणंदी आहे असां परम पिता परमात्मा सां हाणे तकदीर ठाहिण आया आहियूं। इहा आहे प्रिंसेस ठहिण जी तकदीर। राजयोग न शिव बाबा द्वारा पहिरियों स्वर्ग जा 2 पत्ता राधे कृष्ण निकिरंदा आहिनि। इहे जे चित्र ठाहिया आहिनि इहे त ठीकु आहे, सम्झाइण जे लाइ सुठो आहे। गीता जे ज्ञान सां ई तकदीर ठहींदी आहे। तकदीर जगी सो पोइ फुटी वई। ॾाढे जन्मनि जे अंत में तव्हां हिकदमि तमो प्रधान बेगर ठही आहियो। हाणे वरी प्रिंस ठहिणो आहे। पहिरियों त ज़रूरु राधे कृष्ण ई ठहींदा, पोइ उन्हनि जी ई राजधानी हलंदी आहे। सिर्फ़ु हिकु त न हूंदो न, स्वयंवर खां पोइ राधे कृष्ण सो लक्ष्मी नारायण ठहींदा आहिनि। नर सां प्रिंस व नारायण ठहिण ॻाल्हि हिकु ई आहे। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो इहे लक्ष्मी नारायण स्वर्ग जा मालिक हुआ। ज़रूरु संगम ते ई स्थापना थींदी, इन करे संगम खे पुरुषोत्तम युग चइबो आहे। आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना थींदी आहे, बाक़ी ॿिया सभु धर्म विनाश थी वेंदा आहिनि। सतयुग में बराबरि हिकु ई धर्म हुयो। उहा हिस्ट्री जोग्राफी ज़रूरु वरी खां रिपीट थियणी आहे। वरी खां स्वर्ग जी स्थापना थींदी जंहिंमें लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो, परिस्तान हुयो। हाणे त कब्रिस्तान आहे। इहे कामचिता ते वेही भस्म थी विया आहिनि। सतयुग में तव्हां महल आदि ठाहींदा, ईअं न कि हेठां खां कोई सोने जी द्वारिका व लंका निकिरी ईंदी। द्वारिका थी सघंदी आहे, लंका त न थी सघंदी आहे। गोल्डन एज चइबो आहे राम राज्य खे। सचो सोनो जो हुयो उहे सभु लुटे विया। तव्हां सम्झाईंदा आहियो भारत केतिरो धनवान हुयो न, हाणे त कंगाल थी वियो आहे। कंगाल अक्षर लिखणु कोई बुरी ॻाल्हि न आहे। तव्हां सम्झाए सघंदा आहियो सतयुग में हिकु ई धर्म हुयो।
हुते कोई धर्म हूंदो ई न। ॿियो कोई कई चईंदा आहिनि इहे कीअं थी सघंदो आहे, छा सिर्फ़ु देवताऊं ई हूंदा। अनेक मतांतर आहे, हिकु न मिले ॿिए सां। केतिरो वंडर आहे न, केतिरा एक्टर्स आहिनि। हाणे स्वर्ग जी स्थापना थिए थी, असां स्वर्गवासी ठहींदा आहियूं, इहे यादि रहे त सदा हर्षित मुख रहंदो है न। असां स्वर्गवासी ठहींदा आहियूं, इहे यादि रहे त सदा हर्षित मुख रहंदो। तव्हां ॿारनि खे ॾाढी ख़ुशी रहणी खपे। तव्हांजी एम ऑब्जेक्ट त ऊच आहे न। असां मनुष्य खां देवता स्वर्गवासी ठहींदा आहियूं। इहा बि तव्हां ब्रह्मण ई ॼाणंदा आहियो कि स्वर्ग जी स्थापना थिए थी। इहा बि सदैव यादि रहणो खपे, परंतु माया घड़ी घड़ी भुलाए ॾींदी आहे। तक़दीर में न आहे त सुधरंदा ई न आहिनि। कूड़ ॻाल्हाइण जी आदत अधु कलाक खां पयल आहे, उहा निकिरंदी न आहे। कूड़ खे त खज़ानो सम्झी रखंदा आहिनि, छॾंदा ई न आहिनि त सम्झाइबो आहे इन्हनि जी तक़दीर न आहे। बाप खे यादि न कंदा आहिनि। यादि बि तॾहिं रहे जॾहिं ममत्व निकिरी वञे सभिनि मां। सॼी दुनिया सां वैराग्य, मित्र संबंधी आदि खे ॾिसंदे हुए जीअं कि ॾिसंदा ई न आहिनि। ॼाणंदा आहिनि इहे सभु नरकवासी क़ब्रिस्तान आहिनि, इहे सभु ख़त्म थी वञणा आहिनि। हाणे असांखे वापसि घर वञिणो आहे। हिन करे सुखधाम शांतीधाम खे ई यादि कंदा आहिनि। असां कल्ह स्वर्गवासी हुआसीं, राज्य कंदा हुआसीं, उहो गवाए छॾियो, पोइ असां राज्य वठूं था। ॿार सम्झंदा आहिनि भक्ति मार्ग में केतिरो मथो टेकणु, पैसा बर्बादु करणु थींदो आहे न। चिलाईंदा ई रहंदा आहिनि, मिलंदो त कुझु बि न। आत्मा पुकारंदी आहे बाबा अचो सुखधाम में वठी हलो, त जॾहिं अंत में जॾहिं अंत में ॾाढो दुख थींदो आहे तॾहिं बाबा खे यादि कंदा आहिनि। तव्हां ॾिसंदा आहियो हाणे इहा पुराणी दुनिया ख़त्म थियणी आहे। हाणे असांजी इहा अंतिम जन्म आहे, इन में असांखे सॼी नॉलेज मिली आहे न। नॉलेज पूरी धारण करणी आहे। अर्थक्वेक आदि अचानक ईंदो। हिंदुस्तान पाकिस्तान जे पार्टीशन में केतिरा मरिया हूंदा। तव्हां ॿारनि खे शुरू खां वठी करे अंत ताईं सभु मालूम आहे। बाक़ी जो रहियल आहे उहो बि मालूम पइजी वेंदो। सिर्फ़ु हिकु सोमनाथ जो मंदरु सोने जो न हुयो, ॿिया बि ॾाढा महल मंदर आदि हूंदा सोने जा। पोइ छा थींदो, काॾे गुम थी विया। छा अर्थक्वेक में ईअं अंदरि हली वेंदा जो निकिरंदा ई न आहिनि, अंदरि सड़ी वेंदा आहिनि, छा थींदो आहे। अॻियां हली तव्हांखे पतो पइजी वेंदो। चईंदा आहिनि सोने जी द्वारिका हली वई, हाणे तव्हां चईंदा ड्रामा में उहा हेठि हली वई। पोइ चकर फिरंदो त मथे अची वेंदी है न। हेठि हली वई, पोइ बाबा चवनि था पोइ उन्हनि खे चयो हाणे चकर फिरे थो वापसि मथे अची वेंदी। सो बि वरी खां ठाहिणी पवंदी। मथे अची वेंदी मतिलबु जो सोनो पाणी जे अंदरि धरती जे अंदरि आहे उहो वापसि अची वेंदो। वापसि उहो महल त ठाहिणा पवंदा न। बाक़ी बाबा चईंदा आहिनि न दुनिया जो सभु सोनो अची करे भारत ते इकठो थींदो। केरु कंदो? इहा पाणी, भूकंप, बाढ़, इहे ई पूरे विश्व जो सोनो भारत में इकठो कंदा। त उहे चईंदा आहिनि कि द्वारिका हेठि हली वई, हाणे उन्हनि खे चयो चकर वरी खां फिरे थो, वरी खां ॿाहिरि ईंदी। पोइ असांखे ठाहिणो पवंदो। इहे चकर बुद्धि में सिमरन कंदे वॾी ख़ुशी रहणी खपे। इहे चित्र त पॉकेट में रखी ॾियणा आहिनि। इहे बैच ॾाढी सर्विस लाइक़ु आहिनि, परंतु एतिरी सर्विस कोई कंदो ई न आहे। तव्हां ॿार ट्रेन में बि ॾाढी सर्विस करे सघंदा आहियो, परंतु कोई बि न समाचार लिखंदा आहिनि कि ट्रेन में छा सर्विस कई। थर्ड क्लास में बि सर्विस थी सघंदी आहे। जंहिं कल्प पहिरियों सम्झायो हूंदो सो मनुष्य खां देवता ठहिया हूंदा उहो ई सम्झंदा। बाबा चवनि था
मनुष्य का देवता ॻायल न, हीअं न चईंदासीं कि मनुष्य का क्रिश्चन व मनुष्य का सिख, न, मनुष्य का देवता ठहिया अर्थात आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना थी। बाक़ी सभु पंहिंजे पंहिंजे धर्म में मथे हली वेंदा। झाड़ में लिखायो आहे न फलाणे फलाणे धर्म में पोइ कॾहिं स्थापना थींदी। देवता हिंदू ठही विया, हिंदू खां पोइ ॿिया धर्मनि में कन्वर्ट थी विया। उहे बि ॾाढा निकिरंदा ईंदा जो पंहिंजे श्रेष्ठ धर्म कर्म खे छॾे ॿिए धर्म में हली विया आहिनि। उहे निकिरी ईंदा, पुठियां थोरो सम्झदा प्रजा में अची वेंदा। देवी देवता धर्म में सभु थोरी ईंदा, हाँ सभु पंहिंजे पंहिंजे सेक्शन में हली वेंदा। तव्हांजी ॿुधी में इहे सभु ॻाल्हियूं आहिनि। दुनिया में छा कंदा रहंदा आहिनि, अनाज जे लाइ केतिरो प्रबंध रखंदा आहिनि, वॾी मशीनरी लॻाईंदा आहिनि, थींदो त कुझु न आहे, है न। सृष्टि खे तमो प्रधान ठहिणो ई आहे, सीढ़ी हेठि उतरणी आहे। ड्रामा में जो नूंद आहे उहो थींदो रहंदो आहे, पोइ नई दुनिया जी स्थापना थियणी ई आहे। सृष्टि तमो प्रधान ठहिणी आहे, सीढ़ी उतरणी ई आहे। हाणे वरी खां सतो प्रधान ठहिणी ई आहे, नई दुनिया स्थापना थियणी आहे। साइंस जो हाणे सिखो था, थोरे वर्ष में ॾाढा होशियार थी वेंदा आहिनि। साइंस जो हाणे सिखनि था, उहो थोरे वर्ष में ॾाढा होशियार थी वेंदा आहिनि। जंहिंसां पोइ हुते ॾाढी सुठी सुठी चीजूं ठहींदियूं। इहे साइंस हुते सुख ॾियण वारी आहे, हिते सुख त थोरो दुख ॾाढो आहे। इहे साइंस खे निकिते केतिरा वर्ष थिया आहिनि। अॻियां त इहे बिजली गैस आदि कुझु न हुयो, हाणे त ॾिसो छा थी वियो आहे। हुते त पोइ बि सिखाए हलंदा न, जल्दी कमु थींदो वेंदो। हिते बि ॾिसो मकान कीअं ठहींदो आहे, सभु कुझु रेडी रहंदो आहे, केतिरी मंज़िल ठाहींदा आहिनि। हुते हीअं न हूंदो, हुते त सभिनि खे पंहिंजी पंहिंजी खेती हूंदी, टैक्स आदि कुझु ॾियणो न पवंदो, सभिनि खे पंहिंजी पंहिंजी खेती हूंदी। हुते टैक्स आदि कुझु ॾियणो ई न पवंदो। हिते त टैक्स ॾियणो पवंदो आहे न, भई जीअं त सभु पूरो भारत गवर्नमेंट जो थी वियो, जो कंदो रहंदो आहे हुनजो कुझु न कुझु गवर्नमेंट खे ॾियणो ई पवंदो। हुते त अथाह धन हूंदो, ज़मीन बि ढेर हूंदियूं, नदियूं त सभु हूंदियूं, बाक़ी नाला आदि न हूंदा जो बाद में खोदबा आहिनि। नदियूं हूंदियूं, नाला आदि न हूंदा। केॾी सुंदर दुनिया हूंदी न। ॿारनि खे अंदरि में केतिरी ख़ुशी रहणी खपे। असांखे डबल इंजन मिली आहे, पहाड़ी ते ट्रेन खे डबल इंजन मिलंदी आहे न। तव्हां ॿार बि अंगुली ॾींदा आहियो, तव्हां आहियो केतिरा थोरा, तव्हांजी महिमा बि ॻायल आहे। तव्हां ॼाणंदा आहियो असां ख़ुदा जी ख़िदमतगार आहियूं। श्रीमत ते ख़िदमत अर्थात सेवा करूं था। बाबा बि ख़िदमत करण आया आहिनि। हिकु धर्म जी स्थापना अनेक धर्मनि जो विनाश कराए ॾींदा आहिनि। थोरा अॻियां हली ॾिसंदा ॾाढा हंगामा थींदा। हाणे बि ड्रिजनि था, काथे लड़ी करे बॉम्ब्स न हलाए ॾियनि। चिंगारी त ॾाढी लॻाईंदा रहंदा आहिनि, घड़ी आपस में लड़ंदा रहंदा आहिनि। ॿार ॼाणंदा आहिनि पुरानी दुनिया त ख़त्म थियणी ई आहे, पोइ असां पंहिंजे घर हली वेंदासीं। हाणे 84 जो चकर पूरो थियो, सभु इकट्ठा हली वेंदा, सभी आत्मायूं इकट्ठियूं परमधाम में हली वेंदियूं। पोइ नंबरवार पंहिंजे पंहिंजे समय ते हे थींदियूं। बाबा चवनि था तव्हां में बि थोरा आहिनि जेके घड़ी यादि रहंदी आहे। ड्रामा अनुसार चुस्त ऐं सुस्त ॿई ही प्रकार जा स्टूडेंट आहिनि। चुस्त स्टूडेंट सुठा मार्क्स सां पास थींदा आहिनि। सुस्त जो हूंदा आहिनि उन्हनि खे त सॼो ॾींहुं लड़णु झगड़णु ई ईंदो आहे, बाप खे यादि न कंदा आहिनि। सॼो ॾींहुं मित्र संबंधी ई ॾाढा यादि ईंदा रहंदा आहिनि। हिते त सभु कुझु भुलिजी वञिणो आहे। असां आत्माएं आहियूं, इहे शरीर रूपी धुम लटकल आहे। असां सभु त आत्माएं आहियूं, फ़रिश्ता आहियूं, इहे शरीर रूपी धुम लटकल आहे।
ये फ़िक्र आए कर्मातीत अवस्था थी वञे त ये शरीर ही ख़त्म थी वञे, है न। ये असां शाम खां सुंदर ठहूं था न, महिनत त करणी आहे न। असांजी आत्मा कारे खां गोरी ठहे थी, महिनत त करणी आहे न। प्रदर्शनी में बि ॾिसो केतिरी महिनत कंदा आहिनि। महेंद्र भोपाल में केतिरी हिम्मत ॾेखारी अथई। कोई भाईजी हूंदा अकेला केतिरी महिनत सां प्रदर्शनी आदि कंदा आहिनि। महिनत जो फल बि त मिलंदो न। हिकु केतिरी कमाल कई, केतिरनि जो कल्याण कई, मित्र संबंधी आदि जी मदद सां ई केतिरो कमु कई न। कमाल आहे। मित्र संबंधियुनि खे सम्झाईंदा आहिनि इहे पैसा आदि सभु हिन कार्य में लॻायो। रखी करे छा कंदव। सेंटर बि खोलियो आहे हिम्मत सां। केतिरनि जो भाग्य ठाही। ईअं 5-7 निकिता आहिनि, निकिरनि त केतिरी सर्विस थी वञे। कोई त ॾाढा मनोस हूंदा आहिनि। पोइ सम्झाइबो आहे हिननि जी तक़दीर में ई न आहे। सम्झंदा न आहिनि, विनाश साम्हूं बीठो आहे, कुझु त करे वठूं। हाणे मनुष्य जो दान कंदा ईश्वर अर्थ कुझु बि न मिलंदो। ईश्वर त हाणे आयो आहे स्वर्ग जी राजाई ॾियणु। भई पहिरियों त माण्हू ईश्वर अर्थ कंदा हुआ त उन्हनि खे ॿिए जन्म में मिलंदो हुयो। हाणे त ॿियो जन्म आहे स्वर्ग जो। त हाणे अगरि कोई ईश्वर अर्थ दान कंदो, पोइ त अगरि विनाश थी वियो त परमधाम में हली वेंदो। पोइ हुनखे वापसि रिटर्न में कुझु मिलंदो ई न। छो जी द्वापर युग खां त वरी खां पंहिंजो नयो सिस्टम शुरू थी वेंदो। छो त हाणे अगरि कोई ईश्वर अर्थ कंदो आहे त हुनखे कुझु बि मिलंदो न। हाणे ईश्वर त हाणे आया आहिनि स्वर्ग जी राजाई ॾियणु। दान पुण्य करण वारनि खे कुझु बि मिलंदो न आहे। संगम ते जे पंहिंजो तन मन धन सभु सफ़ल कयो व करनि था, उहे ई तक़दीरवान आहिनि। परंतु तक़दीर में न त सम्झंदा ई न आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो उहो बि ब्रह्मण, असां बि ब्रह्मण। असां आहियूं प्रजापिता ब्रह्मा कुमार कुमारियूं। एतिरा ढेर ब्रह्मण आहियूं। उहे आहिनि कुख वंशावली, तव्हां आहियो मुख वंशावली। शिव जयंती संगम ते ई थींदी आहे। हाणे स्वर्ग ठाहिण लाइ बाप मंत्र ॾींदा आहिनि, मन मना भव। मूंखे यादि करो त तव्हां पवित्र ठही पवित्र दुनिया जा मालिक ठही वेंदव। मूंखे यादि करो त तव्हां पवित्र ठही पवित्र दुनिया जा मालिक ठही वेंदव। ईअं युक्ति सां पर्चा छपाइणा खपनि। दुनिया में मरदा त ॾाढा आहिनि। जिते बि कोई मरे त उन्हनि खे पर्चो बांटणो खपे। बाप जॾहिं ईंदा आहिनि तॾहिं ई पुराणी दुनिया जो विनाश थींदो आहे ऐं हुन खां पोइ स्वर्ग जा द्वार खुलंदा आहिनि। अगरि कोई सुखधाम हलणु चाहे त इहे मंत्र आहे मन मना भव जो, है न। कंहिंखे बि चओ अगरि तव्हां स्वर्ग में हलणु चाहींदा आहियो त मंत्र आहे मन मना भव जो। ख़ुदि खे आत्मा सम्झी करे बाबा खे यादि करो। अहिड़ा रसीला छपा हुजनि पर्चा, अहिड़ा रसीला छपल उहे पर्चा सभिनि वटि हुजणा खपनि। शमशान में बि बांटे सघंदा आहियो, है न। बाबा चवनि था अहिड़ा रसीला छपल उहे पर्चा सभिनि वटि हुजनि। शमशान में बि बांटे सघंदा आहियो। ॿारनि खे सर्विस जो शौक़ु खपे। सर्विस जी युक्तियूं त ॾाढा बतलाईंदा आहिनि बाबा। इहे त सुठी रीति लिखी ॾियणो खपे। एम ऑब्जेक्ट त लिखियलु आहे न। सम्झाइण जी ॾाढी सुठी युक्ति खपे। कहिड़ो पॉइंट सभिनि खे ॿुधाइणो आहे। स्वर्ग में हलण जो महामंत्र आहे मन मना भव। पंहिंजे खे आत्मा सम्झी परमात्मा के निराकार रूप में यादि करो। अच्छा मीठे मीठे सिके लदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते।
धारणा जे लाइ मुख्य सार कर्मातीत अवस्था खे प्राप्त करण लाइ हिन शरीर रूपी धुम खे भुलिजणो आहे। हिकु बाप जे सिवाइ कोई मित्र संबंधी आदि यादि न अचे, इहा महिनत करणी आहे असांखे। ॿियो आहे श्रीमत ते खुदाई ख़िदमतगार ठहिणो आहे। तन मन धन सभु सफ़ल करे पंहिंजी ऊच तक़दीर ठाहिणी आहे। श्रीमत ते खुदाई ख़िदमतगार ठहिणो आहे। बाबा जी याद में विश्व जी सर्व आत्माउनि जी सर्विस कंदा रहो। तन मन धन सभु सफ़ल करे पंहिंजी ऊच तक़दीर ठाहिणी आहे। वरदान आहे कर्म भोग रूपी स्थिति जी आकर्षण खे बि समाप्त करण वारा संपूर्ण नष्टो मोहट। हाणे ताईं प्रकृति द्वारा ठहियल परिस्थिति अवस्था खे पंहिंजी तरफ़ कुझु न कुझु आकर्षित करे वठंदियूं आहिनि। सभिनि खां ज़्यादा पंहिंजी देह जे हिसाब किताब रहे हुए कर्म भोग जे रूप में अचण वारी परिस्थिति पंहिंजी तरफ़ आकर्षित कंदी आहे। जॾहिं इहा बि आकर्षण समाप्त थी वञे तॾहिं चईंदासीं संपूर्ण नष्टो मोह। जीअं शरीर खे थोरो बि कुझु थींदो आहे त माण्हुनि खे लॻंदो आहे न, अरे शरीर खे छा थी वियो। हा ठीकु आहे बाबा तव्हांजे शरीर खे ईअं थी वियो है न, हुनखे दवाई आदि ॾियो, जो बि कुझु ॾियणो आहे ॾियो, बसि पोइ बाबा जी याद में। मतिलबु ईअं न कि उहो असांखे आकर्षित कंदो थो रहे ऐं असां टेंशन में अची वियासीं, अरे कीअं ठीकु थींदो, इहे छा थी वियो। कोई बि देह जी वा देह जी दुनिया जी स्थिति खे हिलाए न सघे। इहे ई संपूर्ण स्टेज आहे। जॾहिं अहिड़ी स्टेज ताईं पहुची वञो तॾहिं सेकेंड में पंहिंजे मास्टर सर्वशक्तिवान स्वरूप में सहज स्थित थी सघंदा है न। कोई बि ॻाल्हि, कोई बि शोर शराबो असांखे असांजी स्थिति खे हेठि मथे न करे। बाबा चईंदा आहिनि न, विघ्न कोई बि ॻाल्हि अचे, कोई बि चिल्लाए थो, कुझु बि थिए थो, तव्हां ॿियो लग्न में रहो त हुननि खे बि सकाश मिलंदी रहंदी। त कर्म भोग रूपी परिस्थिति जी आकर्षण खे समाप्त करण वारा संपूर्ण नष्टो मोहाठ। स्लोगन आहे पवित्रता जो व्रत सभिनि खां श्रेष्ठ सत्यनारायण जो व्रत आहे। हिन में अतीन्द्रिय सुख समायल आहे। कल्ह बि बाबा चईं पवित्र रहण लाइ पंहिंजी दृष्टि वृत्ति खे पवित्र आत्मिक स्थिति में स्थित रहो त दृष्टि वृत्ति पवित्र थी वञे। अॼु बाबा चवनि था कि पवित्रता जो व्रत सभिनि खां श्रेष्ठ सत्यनारायण जो व्रत आहे। माण्हू सत्यनारायण जो व्रत बि रखंदा आहिनि न, त उनजे लाइ कहिड़ो व्रत सभिनि खां श्रेष्ठ आहे? पवित्रता जो। इन में अतीन्द्रिय सुख समायल आहे। मनसा सेवा जे लाइ स्लोगन आहे मनसा सेवा बेहद जी सेवा। जेतिरो तव्हां मनसा सां वाणी सां स्वयं सैंपल ठाहींदव त सैंपल खे ॾिसी करे स्वतः ई आकर्षित थींदा आहिनि। कोई बि स्थूल कार्य कंदे हुए मनसा द्वारा वाइब्रेशन फैलाइण जी सेवा करो। हिन जे लाइ सदा यादि रखिणो खपे कि मां शांति जे सागर बाप जी संतान आहियां। न शांति जो सागर मूंसां गॾु आहे त ऑटोमेटिकली उहो वाइब्रेशन फैलंदा रहंदा। जीअं कोई बिज़नेसमैन आहे त स्वप्न में बि पंहिंजो बिज़नेस ॾिसंदा आहिनि। ईअं ई पंहिंजो कमु आहे विश्व कल्याण करणु। इहे ई तव्हांजो ऑक्यूपेशन आहे। हिन ऑक्यूपेशन खे स्मृति में रखी सदा बिज़ी रहो। है न, असांजो ऑक्यूपेशन छा आहे? विश्व कल्याण करणु। इहे ई तव्हांजो ऑक्यूपेशन आहे। हिन ऑक्यूपेशन जे स्मृति में रखी करे हिनखे सदा बिज़ी रहो। सपने में बि बिज़ी रहो। सपने में बि असां सेवा कंदा रहो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।